तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मुअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलामु अलैकुम। अवां जे ख़िदमत में अॼु जेका आखाणी पेश करे रहियो आहियां उन जो नालो आहे शहरी को ऐं ॻोठाणो को। त अचो हलूं था आखाणी जे तरफ़। हिकिड़ो सादड़ो ॻोठाणो कुओ हो, तंहिं सां मिलण लाइ हिकु सुहिणो ऐं सघारो शहरी कुओ आयो। ॿिन्ही कुअनि जी पाण में नंढे हूंदे खां घाटी संगत हूंदी, तंहिं करे ॿाहिराड़ी जे कुए पंहिंजे संगतीअ जूं ॾाढियूं ख़िदमतूं चाकरियूं कयूं। जेकी शयूं घर में हुयुसि से त कजाई, पर ओसे पासे जे पोखुनि मां संग, जवन जो अटो, मानीअ जो भोर ऐं हिकु चङी पकल सूफ़ जो टुकुर महिमान जे अॻियां आणे रखियईं। उन्हीअ रीति सॼे ॻोठ में घुमी फिरी ॾुख बर्दाश्त करे ॿियूं बि केतिरियूं शयूं खणी आयो ऐं शहरी कुए खे अचे खारायईं। पोइ बि दिलि में चवणु लॻो त मतां दोस्त खे का शइ घटि न लॻे, तंहिं करे शर्मंदो थी निवृत सां चवणु लॻो, अदा कुआ असीं रहूं ॿाहिराड़ीअ में, तव्हीं शहर जा कुआ आहियो, अलाए जे असांजो आदर भाउ तव्हांखे वणियो बि अलाए न। शहरीअ कुए खे त अॻुमी ॿाहिराड़ीअ वारे कुए जूं आंदल शयूं पसंदि कोन आयूं, तंहिं करे ॿाहिराड़ी जे कुए खे चवणु लॻो, अदा जे मोकल ॾींहुं त सची ॻाल्हि खोले खणी ॿुधायां। भला हाड़ी बुछड़ीअ जाइ में तूं गुज़ारी कीअं थो? ही झंग ऐं चौधारी गाह, वण ऐं जबल ऐं नयूं, उन्हनि खां सवाइ त ॿियो की बि नज़र कोन थो अचे। तंहिं करे मुंहिंजी त सलाह अथई त शहर हली रह। उते तूं ॾाढो सुखियो थींदे ऐं मज़ा माणींदे। उते जो माहौल एतिरो त वणंदी जो ॿाहिराड़ीअ खे असुलु विसारे वेहंदे। हिन जहान फ़ानीअ में अखि छंभ रहणो आहे, तंहिं करे जेको दम गुज़ारिजे सो ख़ुशि थी गुज़ारिजे। शहरी कुए जूं अहिड़ियूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधी ॿाहिराड़े जे कुए जी बि दिलि सिरकी पई। पोइ ॿई उतां निकिता ऐं राति थियण ताईं अचे शहर में घिरिया। अञा अॻु भरा विया त हिकिड़ी वॾे हवेली ॾिठाऊं। उते हिकु ॾींहुं अॻु का शादी थी हुई, सो अञा ताईं शामियाना लॻल हुआ ऐं रंग बिरंगी झिरमिर कंदड़ बल्ब ॿरी रहिया हुआ। हू ॿई हवेलीअ मां थींदा वञी रंधिणे में बीठा। उते तरह तरह जूं शयूं रखियूं हुयूं ऐं का बि पहर कान हुई। इहो हाल ॾिसी ॿाहिराड़ीअ जो कुओ ॾाढो ख़ुशि थियो। तॾहिं शहर जो कुओ चवणु लॻुसि त अदा अवीं हाणे अंदरि हली वियो, तव्हांखे हिकिड़ी हिकिड़ी शइ ॾींदो थो वञा, चखंदा मूंखे उनजो सवादु ॿुधाईंदा वञिजो। पोइ शहरी कुओ उते जेके मेवा, मिठायूं ऐं ॿियूं सणबियूं शयूं मौजूदु हुयूं, उन्हनि मां हिकिड़ी हिकिड़ी शइ आणे ॾींदो वियुसि। ऐं ॿाहिराड़ीअ जो कुओ जंहिं भला अॻु में अहिड़ा माल खाधा ई न हुजनि, सो उन्हनि शयुनि जी वाखाण कंदे ढापे ई कोन पियो। अञा उहे खाधे जे ख़ुशीअ में मस्तियूं करे ठेंग टुपा ॾेई रहिया हुआ, त ओचितो कंहिं रंधिणे जो दर पटियो। उनजो खड़को ॿुधी ॿई ॼणा टुप ॾेई कमरे जे कंहिं कुंड में वञी लिका। तंहिं विच में हिकिड़ा ॿ थुल्हा मतरा ॿिला बि उते अचे निकिता। तिन अचे जो म्याऊ म्याऊ कयो त ॿाहिराड़ी जे कुए जी दिलि ज़ोर ज़ोर सां धक धक करणु लॻी। पोइ आहिस्ते आहिस्ते शहरी कुए ॾांहुं वात करे खेसि कन में चवणु लॻो त अदा जे इहो तुंहिंजे शहर जो सुखु आहे त पोइ उहो तोखे ई नेबह हुजे। असां लाइ इहा पंहिंजी ॿाहिराड़ी चङी आहे। उते जे पोखुनि जा संग मूला खोर आहिनि। शहर में राति ॾींहुं पंहिंजो साहु ख़ौफ़ में विझी ही मेवा मिठायूं खाइणु मूंखे नथो वणे। ईअं चई शहरी कुए खां तड़ तकड़े में मोकिलाए वीचारो ॿाहिराड़ीअ जो कुओ ॿिलनि खां जान बचाईंदो लिकंदो छपंदो कुंडूं पासा वठी ॿाहिरि निकितो ऐं जेसीं पंहिंजे ॿाहिराड़ीअ वारे घर में न अचे पहुतो, तेसीं सुख जो साहु न खयईं।